खानपुर में खबर है जिथे मुख्तलिफ थानन की पुलिस की जतोई बिरादरी के चइन गोठन ते चढ़ाई का भी गिरफ्तारी अमल में न आई है। रहीमाबाद, फैज़ू, खानपुर, रुस्तम, नापरकोट ऐं ॿियनि थानन की पुलिस गोठ फरीद जतोई, रबन जतोई, जोगी जतोई ते चढ़ाई करे कड़ो चाड़े छड़ियो है। अहम खबर है अवां सां शेयर कर रहा आहियूं। खानपुर लग मुख्तलिफ थानन की पुलिस जतोई बिरादरी के चइन गोठन ते चढ़ाई कई है। का भी गिरफ्तारी अमल में अची न सकी है, जैसे त रहीमाबाद, फैज़ू, खानपुर, रुस्तम, नापरकोट ऐं ॿियनि थाणनि जी पुलिस जी गोठ फरीद जतोई, रबन जतोई, जोगी जतोई ते चढ़ाई करे कड़ो चाढ़े वियो आहे। एक भेरो ॿीहर अवांखे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। खानपुर लग मुख्तलिफ थाणनि जी पुलिस जी जतोई बिरादरीअ जे चइन गोठन ते चढ़ाई कई वई आहे, जंहिं दौरान का भी गिरफ्तारी अमल में न आई आहे। रहीमाबाद, फैज़ू, खानपुर, रुस्तम, नापरकोट ऐं ॿियनि थाणनि जी पुलिस गोठ फरीद जतोई, रबन जतोई, जोगी जतोई ते चढ़ाई करे कड़ो चाढ़े छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूद है खानपुर में आवाज़ न्यूज़ रिपोर्टर अब्दुल मालिक महर। जी अब्दुल मालिक, चढ़ाई के हवाले से छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, खानपुर भरसा मुख्तलिफ थानन की पुलिस है डीएसपी की अगवानी में है मुख्तलिफ गोठन से चढ़ाई कई है। गोठ फजली जतोई उन गोठ कंवर घोड़ियो मुख्तलिफ गोठन से है पुलिस की चढ़ाई है। ॾोहारियुनि खिलाफ़ कार्रवाई कई वही। उन हवाले से डीएसपी से गाल बोल थी, जिन चवण तो एसएसपी रिटायर कैप्टन डॉक्टर फैज़ान रिजवान के चवण में असां कार्रवाई करे आहियूं, पूरे ज़िले में क्रैक डाउन किया वेंदो। जी ठीक है, वरी मेहरबानी अवां जी अपडेट करण लाइ।